न आहे जुज़ा पुठियां खां इकी छुपी का कोशिश करे रहिया आहियो, पंहिंजनि मसइलनि खे हल करे रहिया आहियो। उन माली मामलनि में आसानियूं ईंदे ॾिसिजी रहियूं आहिनि। नौकरीअ जे लाइ अप्लाई करे रहिया आहियो ऐं पाण खे ख़ुशफ़हमीअ में अॻियां सम्झणु शुरू कयो आहे, पर सितारनि जी पोज़ीशन अहिड़ी न आहे। पोज़ीशन मुताबिक़ तव्हां नाउमीद ॾिसजंदा ऐं मायूसीअ जो शिकार थी वेंदा, पर जेकॾहिं लगातार कोशिश खे जारी रखंदा त कामयाबी ॾिसिजी वेंदी। मतिलबु त घणेई ख़ुशफ़हमीअ खां कमु नाहे वठिणो, कोशिश मुताबिक़ उमेदु लॻाईंदा त कामयाबु थी वेंदा। ऐं मरीख़ ऐं ज़ोहल जी अहिड़ी पोज़ीशन हुजण करे वेझो जा रिश्तेदार प्रेशर में विझी रहिया आहिनि। वेझो जा रिश्तेदार तमामु घणा प्रॉब्लम पैदा करे उलझन जो शिकार कंदे नज़र अची रहिया आहिनि, जंहिं करे मसइलनि में घेरिजी विया आहियो ऐं सूरत हाल में वकोड़जी विया आहियो ऐं पोयां खां वार कंदे नज़र वॾो नुक़सानु पहुचाईंदे नज़र अची रहिया आहिनि।